हवाले सां मूंखे ॿुधाईंदी आहियां हला त सिंध जूं औरतूं आज़ादु न आहिनि थियूं। जिते दुनिया हेॾी तरक़ीअ जे दौर मां गुज़री रही आहे उते सिंध जी औरत पीड़ा ज़हनी अज़ाब भोगे रही आहे। हिते कारोकारीअ जा रोज़ बरोज़ मसइला पिया थियनि। हिते मर्द ॿाहिरां काविड़जी अचे करे भेण खे क़त्ल करे, ज़ाल खे क़त्ल करे ऐं वरी उन कारे खे क़त्ल करे। माना हिन जे नज़र में औरत का आम जानवर आहे जंहिंखे क़त्ल करे ऐं हीअ पंहिंजो बदिलो वठनि ऐं हीअ उन्हनि मर्दनि सां गॾु ऐं पाण खे शान नवारो सम्झनि। सो हिते औरतुनि सां इस्तेसाल पियो थिए। हेॾी तरक़ी याफ़्ता दौर मां गुज़री रही आहे उते असां वटि तालीम न हुअण जे बराबरि आहे। हा, कुझु सिंध जूं औरतूं तालीमी मैदान में नाला कमाया आहिनि पर अक्सरियत 90% अणपढ़ियलनि जी आहे। छो त हीअ हिकु बैन अल-अक़वामी साज़िश आहे त सिंध जे औरतुनि खे, सिंध जे अवाम खे जाहिल रखियो वञे। छो त जेकॾहिं हीअ औरत पढ़ी पई, चवाणी आहे मर्द पढ़ियो फ़र्द पढ़ियो, औरत पढ़ी त पूरो घर पढ़ियो। ऐं जेकॾहिं औरत पूरे घर खे सुठे नमूने संवारियो, उन खे सुठी तरबियत ॾिनी त असांजा सिंध तरक़ीअ जे दौर में गुज़रंदी। तंहिंजे कुल सिंधाणी तहरीक सॼी शुरूआती दौर खां मैदान में अमल में रही आहे। वोटनि जी लिस्टूं सिंधीअ में छपाई तहरीक हुजे जंहिंजी अॻुवाणी सिंधियाणी तहरीक जी सदर अदी अख्तर बलोच कई ऐं उतना बुख हड़ताल करे वोटनि जूं लिस्टूं सिंधीअ में छपाए तहरीक खे कामयाबु बणायो। कालाबाग डैम जहिड़े कहरी मनसूबे ख़िलाफ़ असां सखर खां कराचीअ ताईं लॉन्ग मार्चिस करे उन मनसूबे खे रद्द करायो। असां हींअर रिसेंटली जेको MQM जे ख़्यालु हो त असां सिंध खे ॿ कंदासीं, उन्हनि जे इन्हनि जनापुर जे अहिड़े ख़तरनाक मनसूबे खे ख़तमु करण लाइ असां सिंधिया क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां कराचीअ पूरी सिंध में जिदोजहदूं मोहब्बत सिंध रैलीज़ कढी ऐं उन जे ख़िलाफ़ जॾहिं कराचीअ में मोहब्बत सिंध रैलीज़ कढी दुश्मन खे ॿुधाइणु घुरियो त सिंध जूं औरतूं सुजाग आहिनि, सिंध जे इंच जी असीं पाण हिफ़ाज़त कंदियूंसीं। तव्हांखे महाजर सूबो त छा पर असां पंहिंजो इंच बि न ॾींदासीं। सो असांजे रैलीज़ ते हमिलो कयो वियो। असांजी भेण शहीद गज़ाला बतूल भेण शहीद थी, 14 शहादतूं ॿियूं थियूं, भेनरूं ज़ख़्मी थियूं। जॾहिं असांजी जिदोजहद खे कामयाबीअ जे तरफ़ गामज़न कराए, हिननि शहादतनि असांजी जिदोजहद खे कामयाबीअ जे तरफ़ गामज़न कराए। मायूस न थी साथी, हक़ पंहिंजो वड़ी वठिबो। मायूसीअ जी का ॻाल्हि न आहे, हीअ असांजी जिदोजहद अणांगी आहे। छो त हिते औरत सां जेके ॾाढा आहियूं, जेके ज़ुल्म, जेके बर्बरियत, जेके कारोकारीअ जहिड़ा ज़ुल्म, जेके नियाणियुनि सां रेपर, जेके रोज़ बरोज़ वधंदा पिया वञनि, उन जे ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक हाणे रिसेंटली असांजी जेके जिदोजहद जो ऐलान थींदो ऐं असीं पूरी सिंध में वञी उन्हनि ज़ालिम वॾेरनि, उन्हनि ज़ालिम मीरनि पीरनि जागीदारनि जे ख़िलाफ़, उन्हनि ज़ालिम मर्दनि जे ख़िलाफ़ जेके औरतुनि जो इस्तेहसाल था कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ जिदोजहद कंदियूंसीं, बुख हड़तालूं कंदियूंसीं ऐं असां सिंध जे औरतुनि खे आज़ादी ऐं सही ऐं इस्लामी ऐं जेको असांजा कानूनी हक़ आहिनि असां पंहिंजा उहे विढ़ी वठंदासीं। छो त इस्लाम जे नज़र में औरत खे जेका आज़ादी ॾिनी वई आहे उहा बि असांखे नाहे मिली। मुलनि असां ते जेके पाबंदियूं मढ़ियूं आहिनि असां उन्हनि खे बि ॿुधाइणु घुरंदासीं त तव्हांजे ॾिनल हिननि ऐलाननि जी न, पर जेको असांखे इस्लाम इज़त ॾिनी आहे, जेका असांखे इस्लाम अॻिते वधण जी जुस्तजू ॾिनी आहे, जेका इस्लाम असांखे आज़ादी ॾिनी आहे, सिर्फ़ु असांखे उहा आज़ादी ॾिनी।